सोबोदेरो वेझो तालके सोबोदेरो कचे जा केतिरा ई ॻोठ रस्ता फ़सुल पाणी हेठि अची विया। कचे जे बोर्ड मुतासिरनि जे हुकूमत सिंध इंतिज़ामिया पारां हिन वक़्त ताईं का बि वाहर न कई वई। इन हवाले सां कचे जे बोर्ड मुतासिरनि जा दिल भट्टी, मुज़फ़िर वहीद, वसीम भट्टी ऐं मीडिया खे ॿियनि पंहिंजे अहंजनि मुश्किलातुनि बाबति ॿुधायो त सिंधु दरिया में मुसलसल पाणी वधण सां तालके सोबोदेरो जे कचे जा वधीक केतिरा ई ॻोठ ख़ैर मोहम्मद भागत, फेरोज़ लक ॻोठ चन्ना, कामिल भट्टी ॻोठ गुलाम हैदर भट्टी ऐं ॿिया पाणी जी लपेट में अची विया आहिनि। उन्हनि चयो त पाणीअ खे चाढ़ थियण सां वधीक सवें एकड़नि ते बीठल फ़सुल वोणनि जो जूअर, तिर, कमंद, गुआर पाणी हेठि अची विया आहिनि। हुननि चयो त कचे जे ॻोठनि जे माण्हुनि जा शहर ॾांहुं अच वञ जा रस्ता बि पाणी हेठि अचण करे कचे जे बोर्ड मुतासिर माण्हुनि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे। चोपायो माल मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी वियो आहे, जंहिं करे बोर्ड मुतासिरनि जा अहंज ऐं मुश्किलातूं वधी पियूं वञनि। हुननि सिंध हुकूमत, वफ़ाक़ हुकूमत, सुप्रीम कोर्ट खे अपील कई त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां हिन वक़्त ताईं का बि वाहर न लधी वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।